बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। असांजो जेको अॼु मुंहिंजो मौज़ू आहे समुंड। असांजो जेको समुंड आहे सिंधी समुंड सिंध जो, उहो रोज़ु मथे चढ़ंदो थो अचे ऐं लख एकड़ ज़मीन जेका आहे उहा पाईंदो थो अचे। जेको UAE समुंड आहे उहो एॾो बादब समुंड आहे ऐं टेक्नोलॉजी जो जेको हिननि इस्तेमालु कयो आहे UAE वारनि। हिकु त आउं तव्हांखे ॿुधायां त सॼी दुनिया जा जेके मुल्क आहिनि उन्हनि जा हुकुमरान पंहिंजनि मुल्कनि सां, पंहिंजनि वसीलनि सां, पंहिंजे धरती सां, पंहिंजनि माण्हुनि सां इलाही सचा आहिनि। उहो ई सबबु आहे जो हिते तरक़ी आहे। हीअ UAE हिकिड़ो आलीशान हिकिड़ो गेटवे कंट्री आहे जिथां पोइ वरी दुनिया में तव्हां आसानी सां मूव करे सघो था। चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ समुंड आहे। हीउ सॼो शहर जेको आहे हीउ समुंड ते बीठल शहर आहे, पर हिननि हुनखे ॾाढो सोढ़ो कयो आहे। ईअं लॻंदो आहे त ॼण कन मां वठी समुंड खे हेॾे करे ऐं वारी खणी छॾींदा आहिनि ऐं उते बिल्डिंगूं ठाहींदा आहिनि। पर अफ़सोस इहो आहे त जेको सिंध जो समुंड आहे, हुकुमराननि जी नाअहली जे करे, हुकुमराननि जे करप्शन जे करे, हुकुमराननि जी गिफ़लत जे करे, हुकुमराननि जे चोरीअ जे करे, चोर हुकुमरान आहिनि, जंहिंजे करे असांजे सिंध जो जेको समुंड आहे उहो ॾींहुं वॾे बर्बादु थींदो थो वञे ऐं उते का बि पिकनिक पॉइंट बि कान्हे। का वॾी ॻाल्हि इहा आहे। हिते हर तरफ़ ते बीच ठहियल आहिनि। हीउ हिकिड़ो बीच न आहे UAE में सवें बीच आहिनि। ऐं UAE हिकिड़ो आलीशान क़िस्म जो मुल्क आहे जिथे माण्हुनि वटि इन्वायरमेंट आहे घुमण जो, रहण जो, कमाइण जो, रिज़िक जो, रोज़ी जो। ऐं जेको आहे सो हिननि जा बीच जेके आहिनि उहे एॾा साफ़ु सुथरा आहिनि, एक्सेसिबल आहिनि ऐं जेको आहे सो उन्हनि ताईं माण्हू रीचेबल आहिनि, उन्हनि ते आसानी सां पहुची सघे थो। हिननि पंहिंजनि मुल्कनि खे ठाहियो आहे, असांजे समुंड खे हिननि बर्बादु करे छॾियो आहे ऐं अॼु उहो सिंधी समुंड असांजो शहर लटींदो पियो वञे। शाह बंदर कोन्हे, केटी बंदर कोन्हे, खारो छाण कोन्हे, इहे सभु जा सभु बर्बादु थी विया आहिनि। मूं तव्हांखे सिर्फ़ु इहो ॾेखारण पियो चाहियो त हीउ केॾो ज़बरदस्त समुंड आहे, तव्हां ॾिसो ऐं हिन जो मज़ो वठो। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए। तव्हांजा लख कुर्ब, महिरबानी।